एसएसपी शिकारपुर मोहम्मद कलीम जी हिदायतन ते शिकारपुर पुलिस जी वॾी कार्रवाई। मोटरसाइकिल फुर ऐं चोरी जे मलवस गैंग खे बेनकाब करे मसरूका सामान हथ कयो वियो। मोटरसाइकिल सनी चेकिंग फोरू गैंग खिलाफ शिकारपुर पुलिस काफ़ी अरसे खां कम करे रही हुई। कार्रवाई दौरान हिकु जवाबदार आफ़ताब जियो खे गिरफ़्तार कयो वियो। जांच दौरान ॿिनि वधीक जवाबदारनि ज़हीर बिरोई ऐं सुभान अली उर्फ साजिद शाह जा नाला साम्हूं आया। एसएचओ थाणो लखीदर पंहिंजी टीम समेत साथियुनि जी निशानदी ते जवाबदार वहीद उर्फ वजार भुट्टो खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जी निशानदी ते 12 मोटरसाइकिलूं ऐं ॿियो मसरूका सामान हथ कयो वियो। मोहम्मद आसिफ बरामद थियल सामान में कन्हैया लाल जी दुकान मां फुर थियल रक़म ऐं शंकर भारती मंदर अॻियां धीरज कुमार जे महिमान खां फुरियल मोबाइल फोन ऐं ईद जे ॿिए ॾींहं ते शाही बाग भरिसां स्नेच कयल मोबाइल फोन शामिल आहिनि, जेके मुतासिर माण्हुनि हवाले कया वञनि था। गैंग जे ॿिनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं जारी आहिनि। मंशियात फरोश खिलाफ शिकारपुर पुलिस जूं रोज़ाने बुनियाद ते कार्रवाइयूं जारी आहिनि। मंशियात फरोश मुकमल ख़ात्मे लाइ क्रैक डाउन वधीक तेज़ कयो वियो आहे। पुलिस जो अज़म आहे त समाज खे मंशियात जहिड़े लानत खां पाक कयो वञे। शिकारपुर पुलिस अवाम खे अपील करे थी त कंहिं बि चोरी फुर ऐं सनी चेक या ॿी वारदात जी सूरत में फौरी तौर ते एफआईआर दाख़िल कराइनि ऐं मोहम्मद आसिफ एसएसपी शिकारपुर, मोहम्मद कलीम एसएचओ लखी दज़र ऐं संदसि टीम खे सीसी थर्ड ॾियण जा हुकुम पिणु जारी करे छॾिया।